चऊं नाज़रीन पी प्लान किफ़ायत शवारी मुहिम ऐं उन खां सवाइ सदर मुमलिकत पारां ॾिनल इलेक्शन जी तारीख़ ऐं उन खां पोइ जेके इलेक्शन कमीशन जी अहम सिटिंग कल्ह थी आहे, अॼु बि अहम इजलास थियो आहे ऐं ॼाणाए पियो वञे त मशावरत जेका आहे मुकमल थी चुकी आहे, बाक़ी फ़ैसिलो अचणो बाक़ी आहे त हिन ई तारीख़ ते जेका सदर ॾिनी आहे 9 अप्रैल उन ते इलेक्शन थी सघंदी या न थी सघंदी। जेल भरो तहरीक ते बि ॻाल्हाईंदासीं। गुज़िरियल ॾींहुं वारे प्रोग्राम में बि असीं ज़िक्र कयोसीं त माज़ी अंदरि जेल भरो तहरीक जो छा हूंदो सिलसिलो, कहिड़ी रीति उहे अॻियां वधंदियूं ऐं हाणे जेका जेल भरो तहरीक आहे उन में ऐं माज़ी वारी तहरीकुनि में केतिरो फ़र्क़ु आहे, छा ही जेका जेल भरो तहरीक आहे पंहिंजा घुर्बल मक़सद हासिल करे सघंदी, इहो बि ज़रूरु सम्झंदासीं त आख़िर कामयाबी जो पैमानो छा मुक़ररु कयो आहे ख़ुदि पाकिस्तान तहरीक इंसाफ़, हुकूमत हिन खे कीअं हैंडल कंदी, छा स्ट्रेटजी हूंदी ऐं हिकु तमामु अहम जेका डेवलपमेंट थी आहे ऐं ज़ाहिर आहे जेको हिकु आम माण्हू आहे, असीं सभु कंसर्नड बि आहियूं ऐं हिन शइ जे लाइ असीं इंतज़ार में बि हुआसीं त ही हुकूमत पाण छा कंदी, छाकाणि त बार बार इहो ॿुधायो पियो वियो त IMF सां जेका डील थियणी आहे उहो मुआहिदो तमामु घणो ज़रूरी आहे। हिन वक़्तु असांजी मजबूरी बि आहे, ज़रूरत बि आहे, पर उन जे लाइ क़ौम खे तयारु रहणो पवंदो त जेके हाणे ईंदड़ आख़िरी मरहलो आहे उन खां पोइ जॾहिं डील मुआहिदो थींदो त महांगाई जो अॻी तूफ़ान आयल आहे, पर उन खां वधीक ही लहर शदीद हूंदी महांगाई जी, उनमें सभिनी खे तयारु रहणो पवंदो त ही सभु सोचनि पिया त आख़िर उनमें हुकूमत जो पंहिंजो हिसो छा हूंदो, रुगो उहा कुर्बानी अवाम खां वरिती वेंदी या अवाम हुकूमत उन में पाण बि हिसो विझंदी। त अॼु हिकु अहम ऐलान साम्हूं आयो आहे, वज़ीर आज़म पारां इहो ऐलान कयो वियो आहे त उन में असीं सभु शामिल हूंदासीं, जेके बि फ्रंट लाइन ते बीठल आहिनि, जेका बि हुकूमत जी जेका टीम आहे उहा सभु उन में हिसो विझंदी, पर हाणे वक़्तु ॿुधाईंदो त ही जेका किफ़ायत शुमारी मुहिम आहे इहा हिकु आम माण्हूअ जी ज़िंदगीअ ते उन जो जेको हिन वक़्तु जेके सफ़रिंग्स आहिनि उनखे केतिरो घटि करे सघंदो, ही जेको बचत प्लान आहे इन खे वॾो प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां कराईंदसि, कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि हीर सोहू साहिबा, मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। साहिबा वेलकम कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। सोरठ थेबो साहिबान नाज़रीन मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखनि थियूं, तमामु सीनियर अॻवान आहिनि, मूंसां गॾु ॾोके प्रोग्राम में वीडियो लाइन ते शरीक आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मूंसां गॾु मौजूदु आहिनि फ़ोन लाइन ते सिद्रा इमरान साहिबा, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां उनजो तालुक़ु आहे, सीनियर अॻवान आहिनि, मूंसां गॾु फ़ोन लाइन ते अॼोके प्रोग्राम में शरीक हूंदियूं। अदनान आदिल साहिबु सीनियर सहाफ़ी ते निगार असां सां गॾु लाहौर खां मौजूदु आहिनि, उहे पिणु अॼोके प्रोग्राम में सां गॾु वीडियो लिंक ज़रिए मौजूदु आहिनि। मां सभिनी खे वेलकम कयां थी हिन प्रोग्राम में ऐं सभिनी जी इजाज़त सां आगाज़ हीर साहिबा अव्हां खां कंदसि, छाकाणि त ही जेको अहम डेवलपमेंट थी आहे बचत प्लान उन खां अॻु बि असीं माज़ी में ॾिठो आहे त जॾहिं जॾहिं ॾुखियो वक़्तु आयो आहे त अहिड़े क़िस्म जा मामला ईंदा आहिनि साम्हूं त पघारूं न वठंदासीं, बिल्स असीं पाण अदा कबा या जेके ॿियूं जेके सरकारी सहूलियतूं या मराहतूं मिलंदियूं उन में घटि शेयर कबो, पर उन जो को ख़ासि फ़र्क़ु नज़र न ईंदो आहे, उहो वक़्ती हूंदो आहे। पर हेल जेका सिचुएशन नज़र अचे पई उहा तमामु घणी मुख़्तलिफ़ इन करे जो पाण हर को एतिराफ़ उनजो करे पियो, वज़ीर आज़म समेत समूरी काबीना ॿिया माण्हू एतिराफ़ पिया करनि, तमामु ॾुखी बुरान वारी सूरत हाल आहे, महांगाई तमामु घणी आहे, त हीउ जेको बचत प्लान आहे इहो केतिरो इम्पैक्ट विझंदो, हिकु आम माण्हू जी सफ़रिंग्स केतिरियूं घटाए सघंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। नाजा जेको प्राइम मिनिस्टर ऐलान कयो आहे हिन वक़्तु आउं सम्झां थी त पार्टी नुमाइंदनि अनसफिशेंट आहे, ज़रूरत आहे त तव्हां उहे स्टेप खणो जंहिंजो वज़न आम माण्हू ते ग़रीब माण्हू ते घटि पवे ऐं उन जो भार तव्हां जेका अपर क्लास आहे, जेका अशरफ़ मख़लूक़ात चऊंसीं उन्हनि खे, उन्हनि ते वधीक विधो वञे त वधीक बहितरु आहे। टैक्स नेट आहे त हमेशह खां असां हिन ॻाल्हि ते रखियो आहे त टैक्स नेट वधाइणु इहो तमामु आसानु आहे त पेट्रोल जूं क़ीमतूं वधाइणु तव्हां जंहिंजो इम्पैक्ट आम माण्हू ते पवे थो उन्हनि खे आसानी सां तव्हां करे सघो था, पर जेको हिकिड़ो त जेको टैक्स नेट आहे उन में जेके करप्शन थिए थी, जेको तव्हांजी ॾियारियूं टुटल आहे उनखे तव्हां बहितरु नथा करियो, वधीक तव्हांखे जेतिरो तव्हां बहितरु आहे त तव्हां मथी जेके अपर क्लास माण्हू उन्हनि ते लॻाईंदा त शयूं तव्हांजी बहितरी तरफ़ वेंदियूं। अगरि हर शइ असां आम माण्हू ते लॻाईंदासीं त उनजो नुक़सानु थिए थो ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे तव्हां असां बशमूल असां त सभई सफ़र करियूं पिया ऐं तमामु ऐं जेको लोअर क्लास माण्हू आहे उहो त तमामु घणो पिसिजी वियो आहे, इवन मिडिल क्लास सफ़ेद पोश जेको माण्हू आहे उहो त मतिलबु हाणे न घुरी सघे थो, न चई सघे थो, न करे सघे थो, तमामु ॾुखी सूरत हाल आहे। उन में यकीनन गवर्नमेंट ते वधीक ज़िम्मेदारी आहे, इत्तेहादीन ते वधीक ज़िम्मेदारी आहे त गवर्नमेंट जेका हे स्टेप खयां बहितरु आहिनि, सुठा स्टेप आहिनि त तव्हां सैलरी न खणो, तव्हां जेके बि तव्हां स्टेप खणो पिया
उन्हनि सरकारी जेके दावतूं आहिनि उन्हनि में तव्हां कटौती करियो पिया, पर उन खां वधीक तव्हां ॿियूं शयूं जेके तव्हांजे लाइ वधीक थींदियूं आवाम बि महसूसु करे त हा ठीकु आहे ॾुखियो वक़्तु आहे, त उन सां गवर्नमेंट बेड़ा सीरियस स्टेप खणे पई, जिन सां अवाम अगरि अवाम सफ़र करे पई अवाम ते तव्हां बर्डन विझो था त तव्हां उन्हनि ते बर्डन विझो। त सम्झूं था त ही हिन वक़्तु जेके स्टेप आहिनि उहे तमामु घटि आहिनि, उनखे तमामु घणी ज़रूरत आहे बहितर करण जी अगरि इहे हसूरत हाल रही। पर इहो बि आहे ॾिसो न जेके IMF सां जेके फ़ैसिला थियनि पिया तमामु ॾुखी सूरत हाल आहे, मुआशी बहरान आहे तव्हां वटि मुल्की सूरत हाल तव्हांजी तमामु ॾुखी थी वई आहे। जेके अॻु में फ़ैसिला थिया उन्हनि ते एतबार जेको आहे न IMF खे आहे न तव्हांजा जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि उन्हनि ते आहे, जंहिंजी वजह सां तव्हांखे वधीक हार्ड फ़ैसिला करणा पवनि पिया, ॾुखिया फ़ैसिला करणा पवनि पिया जेको तव्हांखे एतबार ॾियनि। पर आउं सम्झां थी त उन फ़ैसिलनि सां गॾोगॾु प्राइम मिनिस्टर ऐं उनजी कैबिनेट ऐं उन सां गॾु जेके बि तादी उन्हनि खे वधीक हार्ड फ़ैसिला करणा पवंदा त अवाम खे यकीन थिए, अवाम खे एतमाद अचे त हा ही ॾुखियो वक़्तु न सिर्फ़ु असांजे लाइ पर हुकुमराननि जे लाइ बि आहे। ठीकु, वधीक सख़्तु फ़ैसिला ऐं वधीक कुर्बानियूं मां चओ पिया त ही जेको कदम आहिनि सारा जोगा आहिनि पर इनसफिशिएंट आहिनि, जेका ॾुखी मौजूदा सूरत हाल है। सिद्दीक़ा साहब आपकी तरफ आऊँगी, क्या कहेंगी आप एक किफ़ायत शुमारी मुहिम के हवाले से? ही साहिबा खुद हुकूमत का हिस्सा है लेकिन वो ये समझती हैं, एतराफ़ तो हुकूमत की तरफ से ये आ रहा है कि महंगाई का बड़ा एक ख़तरनाक एक तूफ़ान आने वाला है, लेकिन वो मजबूरी भी है, इस वक्त की ज़रूरत भी है। ये जो बचत प्लान होगा आप इसको कैसे देख रही हैं, इससे क्या फ़र्क पड़ेगा एक आम बंदे की ज़िंदगी पर? ना महंगाई से एक बहुत बड़ी तबाही का जो बॉम्ब है वो सामने हमें नजर आ रहा है, और ये हम आज से नहीं, हम ये पिछले 10 महीने से कह रहे हैं कि जिस तरह की साजिश खरीदो फरोख्त से जबरी तौर पे कि इम्पोर्टेड हुकूमत पाकिस्तान के ऊपर मुसल्लत की गई है, उसका यही नतीजा आना था। मुल्क के अंदर करंट अकाउंट डेफिसिट का सामना है, हमारे रेमिटेंसेस गिर चुके हैं, दिवालिये के हम किनारे पर पहुंच चुके हैं, फॉरेन इन्वेस्टमेंट नहीं आ रही क्योंकि पूरी दुनिया ने ये देखा है कि किस तरह आपने जमहूरियत का मजाक बनाया। किसी भी मुल्क के अंदर फॉरेन इन्वेस्टमेंट नहीं होती, एक्सपोर्ट गिरते हैं क्योंकि जब तक वहाँ पे स्टेबिलिटी ना हो। ये स्टेबिलिटी क्यों नहीं है? क्योंकि साजिश ही गई पाकिस्तान पीपल्स पार्टी और मुस्लिम लीग नून ने मिलकर। तो अब अवाम की चीजों के जिम्मेदार भी यही लोग। आज अवाम अगर सड़क रही है, बिलक रही है, तो उसकी जिम्मेदार भी बिलावल जरदारी माफिया और ये नून लीग की हुकूमत। आज आप देखिए इस वक्त दिन का हाल क्या है। 60 लाख बच्चे स्कूल से बाहर था, 1 करोड़ से ज्यादा हो चुका है। हमारे सूबे के लोग फ्लड से मुतासर हुए, उनसे इमदाद ही उनकी इमदाद दुकानों पर नजर आई। गवर्नेंस का फेलियर है, महंगाई आसमान पे है, दूध 3 गुना महंगा हो चुका है, दालें 3 गुना महंगी हो चुकी है, गरीब की रोटी 35-40 रुपए में पहुंच चुकी है। ये हाल है पाकिस्तान पीपल्स पार्टी की गवर्नेंस का। और दूसरी तरफ मैं आपको बता दूं कि इनके पास कोई पॉलिसी नहीं है, कोई पॉलिसी ना इनकी है सूबाई हुकूमत में, ना वफाकी हुकूमत में PDM की है। वो सिर्फ अवाम को निचोड़ रहे हैं, अपने सारे केसेस से बरी जमा, अपनी सारी पेनल्टीज छुड़वा दी, अपने बच्चे पूरी दुनिया में ऐश कर रहे हैं। दिन रात वजीरे खारजा बिलावल जरदारी सिर्फ दौरे पे दौरा कर रहे हैं हुकूमती खर्चे पर और उनकी टीम पर। इसके अलावा ना सूबे के अंदर कोई गवर्नेंस है, ना फेडरल लेवल पे कोई नजर आ रही हो उनकी। अवाम के ऊपर जितने भी उनकी सहूलत के प्रोग्राम थे इमरान खान हुकूमत की, चाहे एहसास प्रोग्राम हो, चाहे आप पनाहगाहें हो, सेहत कार्ड हो, वो इस PDM की हुकूमत ने आगे बंद कर दी। यानी इस वक्त हाल ये कि रोटी डबल हो चुकी है, बिजली उसके घर आ नहीं रही, सेहत कार्ड उससे छीन लिया गया है, पनाहगाह से उसे बाहर निकाल के खड़ा कर दिया। ये पॉलिसी अवाम दुश्मन पॉलिसी है PDM की, और अवाम ये जानती है। इसीलिए आज बगैर हुक्मरानी के, बगैर किसी पावर के, इमरान खान के पीछे पूरी कौम खड़ी है। वो जहां जाता है अवाम सड़कों पर है, अवाम फूल बिछा के उससे इस्तकबाल कर रही है। हर बंदा जेल तक जाने के लिए आज की तारीख में लोग खड़े हुए बाहर, क्योंकि उनको यकीन है, उनको ये दिल से पता है कि पाकिस्तान में एक मुखलिस लीडर है, एक मुखलिस रहनुमा है, वो है इमरान खान। बाकी लेकिन वो उन ठीक सिद्दीक़ा साहबा, लेकिन उन मुखलिसी के जो 4 साल रहे, ये कौम के साथ बड़ी मस्खरी है कि ये मुखलिस है जो तबाही करके गया है। ये कौम के साथ मस्खरी है कि इमरान खान मुखलिस है। सबसे बड़ी तबाही इमरान खान ने की और आज फिर वो कह रहे हैं
बड़ी आंख की डटाई से कि ये बड़ा मुखलिस है। हमें शर्म आती है इस तरह से जब हम ये अल्फाज सुनते हैं। ठीक है, लेकिन सूरज साहबा साथ साथ पर ये भी तो बताएं कि अपने उनके दौर में महंगाई मार्च भी आप लोगों ने किए, महंगाई के हवाले से बड़े जुलूस निकाले, जलसे हुए, एहतजाज हुए। अब आप लोग महंगाई को जस्टिफाई भी कर रहे हैं, बता भी रहे हैं कि जरूरत है, मजबूरी है। तो ये जो बचत प्लान है ये कितना प्रैक्टिकल होगा, आम बंदे की जिंदगी से क्या फर्क पड़ेगा? आप छोड़ दें, चले ब्लेम ॾिसो, असां इन खां इनकार कोन था कयूं त महंगाई आहे, असां इन शइ खां नथा कयूं त आम परेशान आहे। ॾिसो, असां इहे जीअं हीर ॻाल्हि कई त भई असांखे वॾा स्टेप खणणा पवंदा, यकीनन, पर इहा ॻाल्हि त मञो था त ही तबाही कंदड़ उहो आहे जेको अॼु वॾी ॻाल्हियूं थो करे त मां मुख़लिस आहियां। अफ़सोस त असांखे इन ॻाल्हि जो आहे, असां चऊं था त भई असां इहो रिस्क हुकूमत खणण जो ई इन जे करे कयो हो जो मुल्क इंतहाई तबाही ॾे पियो वियो। ही चए थी त फॉरेन इन्वेस्टमेंट कान थी थिए, फॉरेन इन्वेस्टमेंट तव्हां बंदि कराई, तव्हां दुनिया सां तालुकात ख़राब कया, तव्हां सऊदी अरब सां तालुकात ख़राब कया, गाड़ियूं तक तव्हां उन्हनि खे ॾिनियूं, तव्हां जेको आहे सो दुनिया सां अमेरिका सां हाणे त वरी मिनतूं करण था लॻो, उहो ई साॻियो जेको आहे साइफर अॼु तव्हां उन्हनि खे चओ था न तव्हां कोन हो, कूड़ ॻाल्हाईंदा रहियो, तव्हां इल्ज़ाम तराशी कंदा, तव्हां माहौल ख़राब कयो। अॼु उहे जेको सो ॾाढा जो साध थी वेही रहिया आहिनि त असां त वॾा मुल्क जा सॼण आहियूं। भई ठीकु आहे, आउं चवां थी त हालतूं ख़राब आहिनि, इन में तमामु सख़्तु फ़ैसिला करणा पवंदा, जेको वज़ीर आज़म फ़ैसिलो कयो आहे त असांखे सख़्तु फ़ैसिला करणा। ज़ाहिर आहे सख़्तु फ़ैसिला न कंदो त उहे दुनिया जे आॾो हूंदा, क़ौम जे आॾो हूंदा, पाकिस्तान जे आॾो हूंदा, फ़ैसिला करणा पवंदा ऐं उन ते अमल बि करणो पवंदो। ही चए थी त रुगो दुनिया जा जेको आहे दौरा थो करे, जॾहिं बि ॿाहिरि वियो आहे पंहिंजे ख़र्च सां वियो आहे, उन हमेशह इहा तर्दीद कई, हिननि हमेशह इल्ज़ाम आया आहिनि, बाक़ी ॿार त इमरान ख़ान जा पोइ ॿाहिरि वेठा आहिनि, वठी अचे पाकिस्तान में राह न अची कंहिं झूपड़ी में। पर सूरज साहिबा ॻाल्हि इन ते बि थिए पई त ही जेके छाकाणि त इन खां अॻु बि जॾहिं ॾुखियूं हालतूं थियूं त इन नोईअ जा फ़ैसिला, अहिड़ा बचत स्कीमूं ऐं प्लान साम्हूं आया, उन जो को ख़ासि फ़र्क़ु इन करे साम्हूं न आयो त जेके वॾा फ़ैसिला, जिते फ़ैसिला वठण जी वाक़ई ज़रूरत थी, हाणे हींअर जीअं ॼाणाए पियो वञे त काबीना वारा जेके मेंबर्स आहिनि पघारूं न वठंदा, मरातूं न वठंदा, पर ख़ुदि काबीना जो साइज़ हिन ॾुखे वक़्त में बि वधायो वियो आहे। हिन वक़्तु वफ़ाक़ी काबीना 85 ते पहुची चुकी आहे, सूबाई जेके तादाद उहो बि तमामु वधीक आहे, साइज़ वधियल आहे, इंतहाई वधियल आहे, बिल्कुलु इनखे घटाइणो पवंदो, मिनिस्ट्रीज़ हलनि पियूं, उहे ख़र्च हलनि पिया। जी, न रुगो काबीना जा जेको आहे ख़र्च घटाइणो पवंदा, पर वॾनि ऑफिसरनि, मीटिंग्स, तेल, इहे जेके अजाई तेल ॾिना वेंदा आहिनि, जेके गाॾियुनि जे हवाले सां, जेके ख़र्चनि जे हवाले सां, जेके जहाज़नि जे हवाले सां, उन्हनि सभिनी शयुनि खे घटाइणो पवंदो, सिर्फ़ु काबीना जे हवाले सां फ़ैसिला न करणा पवंदा, तमामु घणा फ़ैसिला करणा पवंदा ऐं उन ते अमल कराइणो पवंदो। यकीनन इहे शयूं थियणियूं पवंदियूं ऐं करणियूं पवंदियूं, छो त हिन वक़्तु जेकॾहिं हुकूमत इहे सख़्तु फ़ैसिला नथी करे त मां नथी सम्झां त का बहितरी ईंदी। सो ये फैसला करना पड़ता है, मुझे यकीन आता है ये फैसला करना है, उनके अमल भी कराएंगे। ठीक, अदनान साहब आपकी तरफ आऊँगी, आप क्या कहेंगे? आपने ज़रूर माजी में भी देखा है, उस पर लिखा भी है कि बचत जो स्कीमें आई, मुख्तलिफ प्लान्स आते रहे माजी में भी, उनका और इस बचत प्लान में और इस सूरत हाल का अगर मुवाजना करें तो फिर क्या नतीजा आप देख रहे हैं? कुछ भी नतीजा नहीं होगा, ये तो महज एक प्रोपेगेंडा है। मुझे 33 साल हो गए सहाफत में, मैं तो यही देख रहा हूँ, जो हुकूमत आती है वो माजी की हुकूमत को बुरा भला कहती है कि जो भी खराबी है उसकी वजह से है, और वही काम करते हैं जो पिछली हुकूमतें करती हैं। कोई तब्दीली अब तक मैंने तो नहीं देखी किसी भी हुकूमत के दौर में, कोई बड़ी तब्दीली तो उन्होंने पॉलिसी शिफ्ट किया हो। आप देखिए कि एहसन इकबाल साहब ने अभी ऐलान किया कि वो 4500 सीसी की जो लैंड क्रूजर है वो छोड़कर 1800 सीसी की गाड़ी इस्तेमाल करेंगे, और वो 4500 जो सीसी की गाड़ी वो लैंड क्रूजर इस्तेमाल कर रहे थे, वो दिन में 10-15 हज़ार रुपए का पेट्रोल फूंक रही थी, डीजल फूंक रही थी, जबकि वो कौम को दर्श दे रहे थे कि आप चाय की प्याली एक कम पिए तो ज़र मुबादला की बचत हो सकती है। तो ये कौल और फ़ील का तजाद हर हुकूमत में होता है। तमाम सरकारी जो हुकूमतें हैं पाकिस्तान में, वफाकी सूबाई, उनके पास 1.25 लाख से ज़्यादा सरकारी गाड़ियां हैं, जो अरबों रुपए का फ्यूल जो है
वो माहाना खर्च करती हैं, उसमें तो आपने कोई कमी नहीं देखी है। क्या दालें सस्ती हो जाएंगी जो कि तकरीबन 50 से 90% महंगी हो चुकी हैं, आटा 100% 10 महीने में महंगा हो चुका है, पेट्रोल 122 रुपए फी लीटर महंगा हो चुका है, डीजल 135 रुपए से ज्यादा फी लीटर महंगा हो चुका है पिछले 10 साढ़े 10 महीने में। फैक्ट्स और फिगर्स मौजूद हैं जिनसे ये साबित किया जा सकता है कि पिछले 10.5 महीने में उससे ज्यादा महंगाई हुई है जो इमरान खान के 4.25 साल में हुई थी। लेकिन उस वक्त वो महंगाई बुरी थी, वो कहते थे कोरोना है, वो कहते थे कि माजी की हुकूमत की वजह से कुछ मसाइल हैं, ये कहते हैं कि इमरान खान की वजह से। ये सब मिलकर अवाम को बेवकूफ़ बना रहे हैं और वो अवाम जो हैं उनको नए नए प्रोपेगेंडे के तरीके से, या क्या 27 रुकनी काबीना का क्या तुक बनता है, क्योंकि मुख्तलिफ पार्टियां हैं, सबको खुश करना चाहते हैं। इन्हें पता है कि किसी वक्त भी हुकूमत जाएगी तो ज़्यादा से ज़्यादा लोगों को खुश करो, उनके नाम के साथ साबिक वजीर लग जाएगा। हालांकि आइन की और कानून की पाबंदी है कि 49 से ज़्यादा वजीर नहीं बनाए जा सकते, वजीर और वज़राए मुमलिकत, और उसको बाईपास करने के लिए अब उन्होंने ये तरीका निकाल लिया है कि स्पेशल असिस्टेंट बना लेते हैं, मावने खुसूसी, और उसका स्टेटस जो है वजीर के बराबर कर देते हैं। तो इस तरह ये कानून को भी तोड़ मरोड़ लेते हैं अपनी मर्जी के मुताबिक। पाकिस्तान के जो सरकारी इदारे हैं उनका 2000 अरब रुपए का कर्जा है, यानी वो इतने खसारे में जा रहे हैं। ये मेरे और आपके टैक्स के पैसों से उनका खसारा पूरा किया जाता है। हुकूमत तकरीबन 700 अरब रुपए सालाना सब्सिडी दे रही है, जिसमें बड़े बड़े जिम्मेदार भी उससे फायदा उठाते हैं, खाद पे, बीज पे और चीजों पे। टेक्सटाइल सेक्टर भी फायदा उठाता है। तो गरीब आदमी का के ऊपर तो टैक्स है, पेट्रोल पे टैक्स है, चाय पे टैक्स है, दालों पे टैक्स है, हर चीज पे टैक्स है, लेकिन ये अपने खर्चे कम नहीं करना चाहते। तकरीबन 1000 अरब रुपए वफाकी हुकूमत ग्रांट्स में खर्च करती है हर साल, जो मुख्तलिफ खसारों में पूरी की जाती है, PIA खसारे में, रेलवे खसारे में। तमाम सरकारी इदारे जो हैं ये मेरे और आपके टैक्सों से चल रहे हैं, और जो इनसे जो अवाम को फायदा है वो भी सबके सामने है कि करप्शन के अलावा कोई काम आप सरकारी काम करवा नहीं सकते रिश्वत दिए बगैर। तो ये सिर्फ अवाम को एक बेवकूफ़ बनाने की कोशिश है। इस बचत प्लान से कुछ भी नहीं होगा, ना दालें सस्ती होंगी, ना आटा सस्ता होगा, ना चीनी, ना घी। जो बेसिक, अब देखिए कि 40%, 38.6% तो सरकारी इन्फ्लेशन रेट है, यानी 100 रुपए का नोट जो है वो 61-62 रुपए का रह गया है कुव्वत खरीद के एतबार से अगर देखा जाए। और जब 30% चीजें ग़िज़ाई अशिया महंगी हो जाएं तो 2.25 करोड़ लोग पाकिस्तान में गुर्बत से नीचे चले जाएं। पहले ही पाकिस्तान में तकरीबन निस्फ आबादी जो है इंतहाई गरीब है, और अब मेरा ख्याल है जो ये पिछले 10 साढ़े 10 महीने में बहुत एक महंगाई का तूफान आया है। जो आप देखिए कि डॉलर जो था जब ये हुकूमत आई 183 रुपए का था, अब 263 रुपए के करीब इंटरबैंक में है। ओपन मार्केट में तो ज्यादा महंगा है, 80 रुपए महंगा हो चुका है। तो लोगों की जो खालिस आमदन है वो तो तकरीबन आधी रह चुकी है, और इसकी वजह से गुर्बत में बेपनाह इजाफा हुआ है। कम से कम 3 करोड़ लोग जो हैं गुर्बत की लकीर से नीचे जा चुके हैं। मगर ये इमरान खान के ऊपर इल्जाम, फला पे इल्जाम, मसला ये है कि पूरा जो ये निज़ाम है बहुत इस्तेहसाली है। एक बहुत ही महदूद तबका है पाकिस्तान में, चंद फीसद लोगों का, जिसकी फायदे के लिए पूरा निज़ाम काम कर रहा है। मिडिल क्लास तो बिल्कुल ठीक है अदनान साहब, आप बिल्कुल सही कह रहे हैं। और जाहिर है जैसे आपने कहा कि इस डेवलपमेंट का कोई खास नतीजा, क्योंकि हमने देखा कि इससे पहले भी इस किस्म के कॉस्मेटिक मेजर्स लिए गए, नहीं निकलेगा, कोई नतीजा नहीं बिल्कुल निकलेगा। आवाम को कोई ज्यादा बराबर भी इससे फायदा नहीं होने वाला। ये सिर्फ प्रोपेगेंडा टैक्टिक्स हैं और कुछ नहीं। ठीक अदनान साहब, एक और डेवलपमेंट हुई है, ये डेवलपमेंट आप समझते हैं कि बेनतीजा रहेगी? एक और डेवलपमेंट जेल भरो तहरीक, और वो भी ऐसे माहौल में जिसका हम सब तस्करा भी कर रहे हैं कि एक बहुत ही इस वक्त एक सेंसिटिव एक सूरत हाल है, मुल्क के हवाले से एक बुरानी कैफियत है। सिद्रा साहब हमारे साथ ही हैं। सिद्रा साहब, इस डेवलपमेंट का तो नतीजा कोई नहीं निकलते देख, आपने भी ऐसा जिक्र किया, अदनान साहब भी ये समझते हैं, खुद जो हुकूमती नुमाइंदे वो भी ये समझते हैं कि इससे मज़ीद हमें आगे बढ़ना होगा और मज़ीद रियलिस्टिक और जेन्युइन स्टेप्स की ज़रूरत होगी। लेकिन ये जो जेल भरो तहरीक है, इस सूरत हाल में उसका क्या नतीजा आप एक्सपेक्ट कर रहे हैं? और साथ साथ ये भी ज़रूर बताइएगा कि इस हवाले से क्या कामयाबी का पैमाना मुकर्रर किया गया है आपकी जमात की जानिब से? क्योंकि हुकूमती जो पार्टी है वो ये समझती है कि ये इस तहरीक का आगाज़, ये वाहिद अपनी नौयत की एक ऐसी तहरीक होगी जिसका जो लीडर है वो खुद उसका आगाज़ एक हिफाजती ज़मानत से कर रहे हैं। क्या कहेंगे आप?
देखिए नाजिया, सबसे पहले ना पाकिस्तान के लिए इस वक्त आज जहाँ हमारा मुल्क पहुँच गए हैं, जो महंगाई का आलम है, जो लाकानूनियत का आलम है, बलूचिस्तान का वाक़या आपके सामने है, कराची में दिन रात की स्ट्रीट क्राइम्स आपके सामने है, कराची पुलिस ऑफिस पे रिसेंटली टेररिज्म का अटैक आपके सामने है, नॉर्दर्न पाकिस्तान के अपने चैलेंजेस हैं। तो इस वक्त मुल्क हमारा जहाँ खड़ा हुआ है ना, वहाँ सबसे ज्यादा जरूरी है स्टेबिलिटी। स्टेबिलिटी होगी तो हमारे मुल्क की मईशत बेहतर होगी, मईशत बेहतर होगी तो आम इंसान की जिंदगी पे फर्क पड़ेगा, उसकी जिंदगी आसान होगी, वो तकलीफ से निकल सकेगा। और मईशत बेहतर होने के लिए आपको स्टेबिलिटी चाहिए, और स्टेबिलिटी आती है पॉलिटिकल स्टेबिलिटी से। पूरी दुनिया क्यों इन्वेस्ट नहीं करी? क्योंकि उनको पता है कि ये जबरदस्ती की लाई हुई हुकूमत का फ्यूचर क्या है। पूरी दुनिया के इंटरनेशनल सर्वेज हो रहे हैं, उन्हें हमसे ज्यादा बेहतर पता है कि इस वक्त अवाम, पाकिस्तान के लोग 22 करोड़ अवाम किस तरफ खड़े हैं और ये जबरदस्ती लाई हुई हुकूमत कहाँ खड़ी है। पाकिस्तान की बेहतरी के लिए हमारी डिमांड है, मुस्तकिल एक ही डिमांड है कि हमें कुछ नहीं चाहिए, हमें सिर्फ और सिर्फ इलेक्शंस चाहिए ताकि अवाम के मैंडेट से हुकूमत आए, अवाम का उसके ऊपर एतमाद होगा। पहले पाकिस्तान का तो अपनी हुकूमत पे एतमाद हो, फिर बैरूनी दुनिया हम पे एतमाद करेगी, चाहे चाइना हो, चाहे सऊदी अरब हो, चाहे अमेरिका हो, चाहे ब्रिटेन हो, या कोई दुनिया का कोई और मुल्क हो। हमारे पास एक्सपोर्ट्स उस वक्त आएंगी जब हमारे लेबर मुतमईन होगा, हमारे हालात बेहतर होंगी, इंस्टेबिलिटी नहीं होगी, पॉलिटिकल इश्यूज नहीं होंगे, लॉलेसनेस नहीं होगी। उसके लिए हमारी एक ही डिमांड है। देखिए, हमें सबसे पहले कहा गया कि जी इस्तीफे नहीं देंगे, फिर कहा गया कि जी परवेज इलाही है साथ देंगे, फिर कहा गया कि जी ये हुकूमत, ये अपनी दोनों सूबाई हुकूमतें छोड़ दें, फिर हम देखते हैं, अवाम के मैंडेट की बात करते हैं। आज की तारीख में 30 दिन से ऊपर हो चुके हैं। पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ की सूबाई असेंबली पंजाब और सूबाई असेंबली खैबर पख्तूनख्वा तहलील है। पीडीएम की हुकूमत का प्रेशर है, इलेक्शन कमीशन पर पूरी कौम को साफ नजर आ रहा है। 90 दिन के अंदर आईनी मुद्दत के अंदर इलेक्शन होने हैं दोनों सूबाई असेंबलीज के, लेकिन उसके ऊपर कोई पेशरफ्त नहीं हो रही। तो इस वक्त पूरी दुनिया को ये नजर आ रहा है कि ये मुसल्लत करदा इम्पोर्टेड हुकूमत सिर्फ भाग रही है अवामी मैंडेट से। ठीक, तो अब आप समझते हैं कि ये जो एफर्ट आज से जो तहरीक शुरू हुई है, जुनून से इससे वो रिक्वायर्ड पेशरफ्त हो जाएगी। पता है कि रिजल्ट का नतीजा क्या होगा। ये सिर्फ रिगिंग कर सकते हैं, ये सिर्फ थप्पे लगा के जोर जबरदस्ती से अपनी तरफ मैंडेट को ले जा सकते हैं। ठीक, तो यही मेरा दूसरा सवाल भी था। माचा पितामह सिद्रा साहब, ठीक, आपका पॉइंट आ गया। अब आपने जिक्र किया, रिगिंग का भी जिक्र किया, तो एक तो ये बता दीजिएगा कि आप जिस पेशरफ्त का जिक्र कर रही थी वो आप लोग समझते हैं कि इस तहरीक से वो पेशरफ्त आप लोग उस तक, उस रिक्वायर्ड टारगेट तक आप लोग पहुंच पाएंगे? और सेकेंडली, आपने रिगिंग का खुद ही जिक्र किया, तो इसकी क्या गारंटी है कि अगर इलेक्शन हो भी जाते हैं तो जो नतायज आएंगे वो उस पर आप लोग सब साथ बैठ जाएंगे, उसको कबूल कर लेंगे? देखिए, जो इलेक्शन करवाना है वो ईसीपी और इंटरिम गवर्नमेंट की जिम्मेदारी होगी। इंटरिम गवर्नमेंट के बनाने के लिए हम बिल्कुल हर फोरम पे बात करने के लिए हर फोरम पे डिस्कशन ऑलरेडी ऑफर कर चुके हैं मौजूदा हुकूमत को। लेकिन इनका तो मुसलसल तसलसल और मुसलसल जोर जबरदस्ती इसी पर है कि इलेक्शन से भागा जाए, ना सूबाई इलेक्शन हो ना वफाकी इलेक्शन हो, और खुद इनसे बहुत संभल नहीं रहा। ना बैरूने जो हमारे दूसरे पार्टनर ममालिक है, हमारी फ्रेंडली कंट्रीज है, ना उनका एतमाद इनके पास है, ना अवाम के मैंडेट का एतमाद है। लेकिन जेल भरो तहरीक एक अवामी एहतजाज की सूरत है जिसमें अवाम ये कह रही है कि हमें इमरान खान के साथ जेल तक जाने के लिए राजी है। आपने देखा यही लाहौर था कि जब नवाज शरीफ वापस आए तो कितने लोग उनके मुंतजर थे, जब वो जेल जा रहे थे तब कितने लोग उनके मुंतजर थे। और आज आप देख रही है कि उन्हीं लाहौर की सड़कों पर, उसी जेल रोड पे, उसी जौहर टाउन, उसी मॉडल टाउन से, उसी चेरिंग क्रॉस पे अवाम का ठाटे मारदा समंदर इस वक्त इमरान खान के साथ खड़ा है। हम तो सिर्फ ये बता रहे हैं इस हुकूमत को कि हमारी नहीं, तहरीक-ए-इंसाफ की नहीं, इस वक्त अवाम की राय ये है कि हुकूमत कराएं, उनको वोट डाल के हुक्मरान लाने का ठीक पॉइंट। लेकिन हीर साहब कुछ ऐड करना चाहती हैं जी? खरीदे हुए मैं आऊं रिस्पॉन्स करने सुना के हिकिड़ो त मोहतरमा शायद मुझे ख्याल में हिनन जी जेका पार्टी है वो सोशल मीडिया ते ही रहण वारी है, माण्हुनि खे सिर्फ़ु ख़्वाब ॾेखारण वारी है, ऐं सम्झनि पिया त शायद ख़्वाब ॾेखारण सां ई मुल्क हली वेंदो। स्टेबिलिटी किथां ईंदी? तव्हां अगरि ॾिसो त थोरो अॻियां पोयां वञनि, 4 साल गवर्नमेंट में हे रहिया, 2 साल अॻु में जॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुई, कंटिन्यूसली तव्हां जूं पॉलिसीज़ इंटरनेशनल जॾहिं बि माण्हू गेस्ट आया तव्हां वटि आया त तव्हांजी जेका रवैयो हो एटीट्यूड हो, मुल्क वापसि हलिया विया।
चाहे वो चाइना जो मुल्क हुजे चाहे ॿिया। ऐं तव्हां 4 सालनि में जेको एटीट्यूड रखियो पाड़ेसरी मुल्कनि सां इंटरनेशनल, तव्हां अमेरिका खे केरु गारियूं ॾींदो, इंडिया खे केरु गारियूं ॾींदो, ईरान सां रवैया तव्हांजा कहिड़ा, सऊदी सां रवैया हिननि जा ख़राबु हुआ। उहो त फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो आयो हो जंहिं शयुनि खे बहितर करण जी कोशिशि कई, बहितर थियनि पियूं, न त तव्हांजो जेको फॉरेन मिनिस्टर वेठो उनखे बि असां ॾिठो। अच्छा हाणे मज़ाक था कनि इलेक्शन ही मज़ाक बोधो मज़ाक न आहे त तव्हां 13 जेके ज़मनी इलेक्शन जो त तव्हां सिर्फ़ु इमरान ख़ान खे विहारे आवाम जी वोटनि जी इंसल्ट कई, सिर्फ़ु हिकिड़ो लीडर विहारे। तव्हांखे अगरि एतमाद न आहे हिते जे इदारनि सां, हींअर वरी बि इलेक्शन तव्हां ॾिसिजो त साॻी जेको आहे सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू इलेक्शन कंदो, फॉर्म भराईंदो ऐं पूरे मुल्क जो जेको आहे पैसो ख़र्च थींदो, ज़ाया थींदो ऐं इलेक्शन जेको आहे मज़ाक कंदा। उन खां पोइ जेका हे जेल ॿाहिरि तहरीक पिया कनि, तव्हां अगरि गुज़िरियल हमेशह ॾिठो हूंदो त भई कोशिशि वञो न, तव्हां आम माण्हू खे छो पिया वठी वञो, ॾे न सिदरा वञे न जेल में वञे न। इमरान ख़ान जेको 3 महीना 4 महीना पटो हणियो वेठो आहे, उहो ख़बर न आहे कहिड़ी गोली आहे, किथां गोली आई हुई, कहिड़ी गोली आहे, जो अञा ताईं ज़ख़म न पियो पूरो थिए, अञा ताईं पलस्तर न पियो लहे। वञे न लीडर वञे न, लीडर कुर्बानी ॾियनि न। पीपुल्स पार्टी त हमेशह लीडरशिप कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, जेलनि में विया आहिनि, एहतजाज कया आहिनि, अचनि न। पहिरीं त बनी ॻाल्हि खां ॿाहिरि त निकिरे। लीडर जेके आहिनि उहो सिर्फ़ु बयाननि ताईं महदूद जॾहिं थियनि था त उहे शयूं मुल्क में हलंदियूं न। तव्हांजी ग़लतियुनि जी वजह सां जेके नुक़सानु हिन वक़्तु मुल्क हले पियो, तबाही जो एडमिट करियो। एडमिट न कंदा त मुल्क जी तबाही जो कारण जेको आहे न, ख़ान साहब हल ख़ान साहब नथो अचे, जेका बी टीम आहे उहा त निकिरे न। हल ख़ान साहब वीचारे, ख़ान साहब जेको आहे न, ख़ान साहब जेको हल ठीकु आहे, उहो खणी नाज़ुक माण्हू आहे, उहो नथो वञी सघे त भई बी टीम त अचे न बाक़ी आवाम ते। अच्छा हीअ मोहतरमा फरमाए थी त जेके वेठा कंहिंजा तव्हां संदसि औलाद जेको आहे इमरान ख़ान साहब जो किथे वेठो आहे कि ऐं उहो सुठी ज़िंदगी गुज़ारीनि था, त माण्हुनि खे बेवकूफ़ करणु बंदि कयो वञे। ॾुखिया हालात आहिनि, असां हिनखे एडमिट करियूं था, तमामु मुश्किल हालात आहिनि। उन में तव्हांजो किरदारु छा आहे त अञा तव्हां हाय घोड़ा करियो, मुल्क डिस्टेबलाइज़ करियो, त माण्हू जेके तव्हां ते एतमाद जेके इंटरनेशनल बिल्कुलु कोन पियो करे तव्हां ते, हिन वक़्तु तव्हां ते इन्वेस्ट कोन पई अचे। छा इन्वेस्ट हीअं 6 महीननि में कोन पई अचे, या तव्हांजी हुकूमत में ॿुधायो फिगर? हा तव्हांजी सोशल मीडिया जी फिगर ज़रूरु हूंदी, पर ग्राउंड पे तव्हां ॾिसंदा त तव्हां वटि कोन आई हुई, तव्हांजी किथे बि इन्वेस्ट आहे ई कोन्हे। 12 छो त तव्हांजो रवैयो अहिड़ो हो। इमरान ख़ान बींग प्राइम मिनिस्टर था, तव्हां सम्झो था त बींग प्राइम मिनिस्टर एटीट्यूड हो हुनजो, त तव्हां वही प्राइम मिनिस्टर हाउस में वेही तव्हां जेको एटीट्यूड रखियो हो, तव्हांजे मुल्क अॼु तव्हां वरी मञो पिया त अमेरिका सां मुंहिंजो मुल्क मुंहिंजी हुकूमत कोन विझाई आहे। तव्हां जेको गार गंद कयो, जेको तव्हांजा रवैया हुआ, उहे कंहिंखां लिखियल कोन्हे। हुननि जो अवां चयो त ही किरदारु हुननि जो छा आहे, इन समूरी सूरत-हाल में नज़र अचे थो, उन सां इम्पैक्ट पवे पियो न, इम्पैक्ट पवे थो तव्हांजो एफर्ट्स किथे आहिनि? ॾिसो न उन जो इम्पैक्ट पवे। एपीसी कयूं पिया, असीं हिननि खे गॾु एंगेज कंदासीं, बिलावल साहब चार्टर ऑफ डेमोक्रेसी जी, पर हुकूमत रुगो ॻाल्हियूं करे, बयान ॾेई, को अमली प्रैक्टिस कोन्हे। ॾिसो हुकूमत वटि किथे छा कजनि खबर, जिते हिननि वटि अपोजिशन जो किरदारु तनक़ीद, बिल्कुलु तनक़ीद भराए करियो, जिते ग्राउंड रियलिटी तव्हां करियो। ज़ाहिर सी ॻाल्हि कमु इहो आहे तव्हांजो, त तव्हां इस्लाह करियो, तव्हां बहितरी शयूं आहिनि, पर जिते तव्हां ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन आहियो। तव्हांजे जेको प्राइम मिनिस्टर साहिबु आहे, हिननि जो साबिक़ा प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान साहिबु, उनजी त केरु एतबार करे थो? छा हू बीहे थो कंहिं ॻाल्हि ते? अॼु हिकिड़ी स्टेटमेंट थो ॾे, ॿिए ॾींहुं ॿी स्टेटमेंट थो ॾे, टे ॾींहुं टी स्टेटमेंट थो ॾे। पोइ हे वीचारा आहिनि जो रुॻो हुननि जे आए बाए शइ खे मुतमइन करण लाइ पूरा आहिनि। त जॾहिं तव्हां पाण पियो त अवां जेको जेल भरियो तहरीक तव्हां हलायो था, त अचो न मैदान ते, छो कोन पिया अचो? तव्हांखे इलेक्शन जे लाइ वरी तव्हां जेको आहे पहिरीं जेको ॿ हुकूमतूं, तव्हां हाणे तव्हां ॾिसिजो त केरु थो माण्हू अचे, त तव्हां जेके हिननि जा लीडर आहिनि उहे कनि छा था? तव्हां ॿुधायो शामिल कर, हीअ अधी ॻाल्हि थी करे त बाबा घुमणु थो वञे। तव्हां ॿुधायो फ्लड जी सूरत हाल एॾी ख़राब थी वई, जिते तव्हांजो यूएन सेक्रेटरी अचे थो, एडमिट थो करे त तव्हांजे मुल्क में तबाही अची वई आहे, तव्हां हेल्प करियो। हू जेको आहे न इजलास थो घुराए, यूएन जो इजलास घुराए, ॿुधाए थो त एडमिट थो करे त बाबा ही तबाही। तव्हांजो किरदारु, तव्हां हुते वञी चओ था त बाबा हे चोर आहिनि, हे चोर आहिनि, हिननि खे तव्हां जेको आहे न इमदाद न ॾियो। मुल्की सूरत हाल जिते तबाही ॾहाके ते पहुची वई हुजे, उते वेही तव्हां स्टेबल सपोर्ट जी न ॻाल्हि कयो। किथे बि तव्हांखे ॾिसो, जॾहिं बि बिलावल वियो हूंदो, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वियो हूंदो, उन इमरान ख़ान जी उते तनक़ीद न कई हूंदी, उन ॿुधायो हूंदो त बाबा हे शयूं जेके न, हा असां पंहिंजे मुल्क जे मुफ़ाद लाइ कयो आहे। तव्हां त जिथे वञो था पंहिंजी बेइज़ती करियो था, मुल्क जी बेइज़ती करायो था, जंहिंजी वजह सां हे शयूं ख़राब थी रहियूं आहिनि। असीं वरी बि हुनखे रिक्वेस्ट करियूं था त ठीकु आहे, तव्हां सम्झो त जेल ॿाहिरि तहरीक सां मसइला हल थियनि था, तव्हां करियो, पर मुल्क जी बहितरी लाइ किथे किथे तव्हांखे विहणो पवंदो आहे, तव्हांखे ॻाल्हाइणियूं पवंदियूं, तव्हांखे शयूं रखणियूं पवंदियूं। अगरि न त ज़ाहिर सी ॻाल्हि हुकूमत पंहिंजा फ़ैसिला कंदी, तव्हां पंहिंजा फ़ैसिला कंदा, इन जो नुक़सानु आवाम खे थींदो ऐं थी रहियो आहे। ठीकु, पर जेकॾहिं हुकूमत पंहिंजा फ़ैसिला कंदी ऐं हीअ पंहिंजा फ़ैसिला कंदा त जेका सूरत हाल
नज़र अचे पई त अनारकी ॾांहुं मामला वधनि पिया, अवाम बि हिन सूरत हाल में परेशान आहे, त हू केॾांहुं ॾिसे। सूरत साहिब छा ऐड करणु चाहींदो हिन में? ऐं हिकिड़ो जेको काउंटर आर्गुमेंट बार बार ईंदो रहे थो अपोजिशन तरफ़ां त हिकिड़े पासे ॾांहुं असांखे आछियूं था कनि ॻाल्हाइण जूं, ॿिए पासे ॾांहुं असां मथां केस बि ठाहिनि था, असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां दॿाइण जी कोशिशि बि कनि था, इलेक्शन खां फ़रार बि चाहिनि था। त अहिड़े माण्हुनि सां अहिड़े माहौल में असीं कीअं ॻाल्हियुनि लाइ वियूं? नाजा हाणे ॻाल्हि हीअ आहे त ही उहे माण्हू आहिनि जेके चवंदा आहिनि उल्टा चो कोतवाल को डांटे। ही न सियासी आहिनि न जमहूरी आहिनि, कॾहिं बि हिननि जे अंदर में न जमहूरियत रही आहे न सियासत रही आहे। ही त खुलम खुला चयो आहे त असां डंडे वारे सां ॻाल्हाईंदासीं, असां सियासी माण्हू सां सियासी लीडरनि सां ॻाल्हाईंदासीं कोन। हिन हमेशह ब्लैकमेलिंग ऐं फितनो फसाद जेको अनारकी वधाइण जी जेका कोशिश कई आहे, हिननि मुल्क खे कमज़ोर करण जी न रुॻो दुनिया में कोशिश कई आहे, हिते पाकिस्तान में कई आहे, पर हमेशह हिननि जी शुरूआत रही आहे त पाकिस्तान कमज़ोर थिए ऐं ख़ुदा न ख़ासा पाकिस्तान खे तमामु वॾो नुक़सान पहुचे। इहे खुलम खुला अहिड़े क़िस्म जूं हिननि हरकतूं कयूं, हरकतूं न ब्लेंडर के आहिनि। भई ॾिसो न, ही जेके चवनि था इम्पोर्टेंट हुकूमत, भई असां न को फैज़ जा थियल आहियूं, न बाजवा जा, न जेको आहे सो एनटीएस विहारे आयासीं, न इलेक्शन चोरी करे आयासीं। असां जमहूरी तरीक़े सां नून लीग जी या जेका पीडीएम जी आहे जमहूरी तरीक़े सां आई आहे, पर हिननि खे जेको आहे हुकूमत खपे मुल्क जी, हिननि खे न अवाम जी आहे न मशीयत जी आहे। जेकॾहिं मशीयत जी हुजे त हे अहिड़े क़िस्म जूं हरकतूं न कनि। ही जेके चवनि था भई जेल भरो तहरीक, तव्हां ॾिसो मूंखे ॿुधायो दुनिया में कॾहिं बि किथे बि जेको आहे सो लीडर अॻियां थींदो आहे, लीडर अॻियां थींदो आहे, ईअं कोन थींदो आहे त तव्हां वर्कर वञी जेल में और लीडर जेको आहे सो अयाशियूं पियो करे। ही हमेशह जेको आहे सो आम माण्हू खे, आम वर्कर खे कुचलियो आहे। हिननि हमेशह जेको आहे सो मुल्क जो जमहूरियत जो वॾो नुक़सान कयो आहे। सो इनखे तव्हां जेको आहे सो हींअर इन जूं ख़बरूं आहिनि, हिन जूं असां केस कया आहिनि, मूंखे हिनखे ॿुधायो त सही। हिननि जा 2 ॾींहं वञनि था, रोइनि था। असांजा हिकु माण्हू नवाज शरीफ जी धीउ, एहसन इकबाल, राना सनाउल्ला, असांजा सभई माण्हू जेको आहे सो हिननि जेलनि में विधा ऐं महीननि जा महीना, सालनि जा साल जेको आहे जेल में विधा। साद रफ़ीक, ॿिया केतिरा वर्करनि सुधो। असां त जेल कटियासीं, असां रोनासीं कोन भई, असां जेल कटियासीं, बेगुनाहियूं साबित थियूं। असां दुनिया हिननि मञियो, ख़ुदि पाण जेको आहे खोड़नि मञियो आहे त बाबा हा बेगुनाह, हिननि असांखे चयो पिए त हिननि ते केस कयो। अॼु उहे शयूं साबित थी वियूं आहिनि, पाण हिननि ते कहिड़ा केस थिया आहिनि। खोड़ अॻियां अची वियूं आहिनि, खोड़ शयूं अॻियां अची वियूं आहिनि। जीअं तव्हां ॿुधायो त जेको मलक रियाज़ जो जेको प्लॉट हो ऐं जेको हिननि वरितो अरबे रुपयनि जो, उहो कहिड़े हिसे में वरितो? इनखे करप्शन चइजे या इहो हदियो चइजे? इनखे छा चइजे? जेके 12 असांखे जेके गिफ्ट आया, जेके हिननि जेके विकिया, इन्हनि खे तव्हां छा चओ? करप्शन चओ? हिन रिंग रोड वारो जेको कयो उनखे करप्शन चयो? कोरोना में जेका दवायूं आयूं उन जा हिननि पैसा खाधा, उन्हनि खे छा असां छा चऊं भला? इनखे बि वॾी ईमानदारी चऊं? साफ़ चली, शफ़ाफ चली? असां हिननि खे ईअं चऊं? भई हिन ते त को केस कोन पियो आहे, को हिकु अधु अलाए कीअं केस थियो अथनि हिननि जे हवाले सां, उन ते बि रोई किन कया अथनि। केस त असां भोॻिया, तकलीफ़ूं त असां भोॻियूं, गोलियूं त असांजे लीडरनि खे लॻियूं, जेलनि में त असांजा लीडर विया, सज़ाऊं त असां बेगुनाहूं असांजे लीडरनि खे मिलियूं। हिननि खे थियो छा? ई त घर वेठे चवंदा त तव्हां वञो जेल, तव्हां वञो वर्कर जेल काटियो, मां कोन वेंदुसि जेल, कूड़ जो पलस्तर हणियो वेही रहियो। पर ठीक सूरत साहिब, तव्हां जो पॉइंट अचो, पर ही जेको रवैयो आहे त जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल रही ऐं ॻाल्हियुनि जी मेज़ ताईं न अची सघियासीं त पोइ ही पंहिंजा फ़ैसिला वठंदा, असीं हुकूमत पंहिंजा फ़ैसिला वठंदी। ही जेको रवैयो आहे इहो किथे मुल्क खे पहुचाईंदो, आवाम खे पहुचाईंदो? इहो मां अदनान साहब जे ॾाढो सवाल रखंदसि। अदनान साहब, आप क्या कहेंगे, क्या रंग लाएगी ये तहरीक? और साथ साथ फिर ये जो कि ये बड़ा अहम होगा इस नुक्ते पर कि अगर ये साथ नहीं बैठते तो हुकूमत अपने फैसले लेगी, अपनी राह लेगी, और ये अपने अपोजिशन अपनी राह लेगी, उसका फिर क्या नतीजा होगा? उसका नतीजा अदम इस्तेहकाम होगा, बेयकीनी जो कि अब भी है।
सियासी तौर पे बेयकीनी है, अदम इस्तेहकाम है, मायूसी बढ़ रही है। देखिए, आइन और कानून पे अगर रास्ते पे चलते रहेंगे तो हमवार तरीके से, पुरअमन तरीके से बतदरीज बेहतरी की तरफ हम जा सकते हैं। लेकिन अगर आइन और कानून को छोड़ेंगे तो फिर वायलेंस होगा। एक वक्त आएगा कि तशद्दुद की तरफ मामला चला जाएगा। हम माजी में भी इसका मुजाहरा देख चुके हैं कि आइन और कानून से इनहराफ के अच्छे नताइज नहीं निकले। अब आइन तो कहता है 90 रोज में इलेक्शन हो। असम्बली तहलील के बाद लाहौर हाई कोर्ट ने भी कहा, फिर पेशावर हाई कोर्ट ने भी आज कह दिया कि सदर ने तो जब तारीख दे दी है तो आप शेड्यूल का ऐलान करें। लेकिन लगता यही है कि इलेक्शन कमीशन ऐलान नहीं करेगा। अब तक तो वो उसकी मुज़ाहमत कर रहा है, तो फिर मामला सुप्रीम कोर्ट में जाएगा। मेरा ख्याल है कि हुकूमत जो है वो चाहती है ताखीरी हरबे इस्तेमाल जितने मुमकिन हो किया जाए, क्योंकि अगर आइन मौजूद है फिर तो इलेक्शन करवाना ही पड़ेगा। हो सकता है महीने की ताखीर हो जाए, 15 दिन की हो जाए, लेकिन बिलाखिर कराना पड़ेगा। लेकिन अगर आप नहीं करवाना चाहते तो फिर आइन तो ना रहा, फिर तो आइन को मुअत्तल करना पड़ेगा। तो अब देखना ये होगा कि सुप्रीम कोर्ट से क्या फैसला आता है। ठीक, अदनान साहब, इस सूरत में फिर क्या किया जाए अगर हर किसी की अपनी आइन की तशरीह हो? क्योंकि इस पर भी बड़ी बात हो रही है। जैसे आपने अभी कुछ देर पहले हीर साहबा को सुना, उनका ये कहना है कि हुकूमत भी सोच रही है कि ऐसा मुश्किल वक्त, मौशी लिहाज से बहुत ही मुश्किल वक्त, फिर उसमें इलेक्शन होना, फिर एक ही उम्मीदवार का आना, अब ये भी तो सोचने का वक्त है। इस पर कौन सोचेगा? कल आपने ज़रूर देखा होगा कि इलेक्शन कमीशन की जानिब से एक तजवीज़ भी आई सामने कि 1 से ज़ायद या 2 से ज़ायद सीट्स पर किसी भी उम्मीदवार को मशरूत किया जाए कि वो 1 से ज़ायद सीट से ज़्यादा ना इलेक्ट कर सके, ना कंटेस्ट कर सके। वो भी तो बड़ा मामला अहम है, उसको भी तो देखना जी। होगा। आप उस पे पार्लियामान जो है कानून बना दे, अगर समझते हैं कि ये मुफाद में है पाकिस्तान के। इंडिया में भी ऐसा कानून मौजूद है, तो पाकिस्तान में पार्लियामान मौजूद है, सेनेट मौजूद है, कौमी असम्बली मुकम्मल नहीं है, लेकिन 70 सीटें तो बहाल हो गई हैं। जो लाहौर हाई कोर्ट है उसने 70 से ज्यादा PTI MNAs के इस्तीफों का जो नोटिफिकेशन है मुअत्तल कर दिया है जी। तो हुकूमत उनको मौका दे कि वो पार्टिसिपेट करें और फिर एक कानून बना दें, कानून साजी करें। लेकिन आइन से इनहराफ करेंगे तो फिर उसका नुकसान पीपल्स पार्टी को भी होगा और फाइनली नून लीग। ठीक अदनान साहब, हवा जो है वो इमरान खान के हक में चल रही है, तो हमें कुछ वक्त मिल जाए तो हम उसका जोर तोड़ सकें। मरियम नवाज आपको पता है कि तंजीमी इजलास कर रही हैं, ये चाहते हैं कुछ इतना मौका मिल जाए कि वो तमाम जिले कवर कर लें, और ये भी इनकी ख्वाहिश है कि इमरान खान किसी केस में नाअहल हो जाएं, ताकि फिर उनकी पार्टी जो है बददिल हो, मुंतशिर हो, तितर बितर हो जाए, तो शायद उनका जोर टूट जाए। नवाज शरीफ को भी वापस लाना चाहते हैं कि अब तक जो सर्वेज हैं उसमें शहबाज शरीफ तो 0% रेटिंग है उनकी, और मरियम की भी रेटिंग अच्छी नहीं है। तो इनकी सारी उम्मीदें इस बात से वाबस्ता हैं कि अगर नवाज शरीफ मुल्क में वापस आ जाएं तो पंजाब में वो बाउंस बैक कर सकते हैं, शायद हवा का रुख तब्दील कर सकते हैं। तो ये 3-4 काम हैं जो ये चाहते हैं। अब ये भी चाहते हैं कि प्रोविंशियल और नेशनल इलेक्शन इकट्ठे हों। तो अगर तो ये आइन को फॉलो करेंगे तो फिर तो इन्हें इलेक्शन करवाने पड़ेंगे। ज्यादा से ज्यादा ये होगा कि ताखीरी हरबे इस्तेमाल करके महीना लेट कर लेंगे, 15 दिन लेट कर लेंगे, लेकिन बिल आखिर इनको इलेक्शन करवाने पड़ेंगे सूबाई, KP और पंजाब के। अब जो ये अगर नहीं होगा तो मुल्क में अदम इस्तेहकाम बढ़ेगा, बेयकीनी बढ़ेगी, उससे मईशत पे आप जो मर्जी मुआहदे कर लें, जो मर्जी इक़दाम कर लें। आप देखिए कि जो सिंगापुर है 56 लाख आबादी का मुल्क है, और वहां पे पिछले साल 2022 में 91 अरब डॉलर, 91 बिलियन डॉलर की फॉरेन इन्वेस्टमेंट हुई। पाकिस्तान 23 करोड़ का मुल्क है, यहाँ सिर्फ 2 अरब डॉलर की इन्वेस्टमेंट। हम देखें हमने अपना हाल क्या किया है। जो इंडिया है वहां इन्फ्लेशन रेट 6% है, पाकिस्तान में 38% है। जो इंडिया के फॉरेन रिजर्व्स हैं 600 अरब डॉलर हैं, हमारे 3 अरब डॉलर भी नहीं है। तो हमने अपना नाश तो खुद किया है। ठीक, जिस तरह हमारी सीखा क्या है अदनान साहब, वो भी बड़ा इंपॉर्टेंट है। और फिर आपने बिल्कुल दुरुस्त कहा कि हर कोई ख्वाहिश कर रहा है कि इस्तेकाम हो, लेकिन उसके लिए अमली तौर पर कौन कदम उठा रहा है वो भी इस वक्त सबके सामने, अवाम वो भी देख रही है इस वक्त। तो आइन की पासदारी से है। अगर आइन पे चलते रहेंगे तो बिल आखिर मुल्क में इस्तेकाम आ जाएगा, लेकिन अगर आइन से इनहराफ करेंगे किसी बहाने से तो फिर कभी भी इस्तेकाम नहीं आएगा। पहले भी हम देख चुके हैं, बेनजीर भुट्टो को कोने से लगाने के लिए आइन से खिलवाड़ करते रहे, बेनजीर को कोने से लगा दिया, लेकिन मुल्क को क्या हुआ, नुकसान पहुंचा। भुट्टो साहब के साथ भी ऐसा किया, फातिमा जिन्ना के साथ भी ऐसा किया। जब भी आप पॉपुलर लीडर को
दीवार से लगाएंगे, आइन से इनहराफ करेंगे तो मुल्क में इस्तेहकाम नहीं आ सकेगा। पाकिस्तान 75 साल हो गए बने हुए। ठीक है आज अदनान तक साहब, टाइम इसीलिए भी हम थोड़ा कुरान से कम है डरते तो क्विकली सबसे कमेंट ले लेते हैं लास्ट में। सिद्रा साहबा, आप समझती हैं कि इस तहरीक से जो आप लोग चाहते हैं कि वो इलेक्शन टाइम पे हो जाएं, या ये सारे मामला, क्योंकि आज ये तो कहा गया कि मशावरत मुकम्मल हो गई लेकिन अभी तक वो फैसला सामने नहीं आया कि 9 अप्रैल को इलेक्शन हो पाएंगे या नहीं, आप क्या कहेंगी उस हवाले से? समझती है पाकिस्तान तहरीक इंसाफ के ये मामला, ये पेशरफ इससे हो जाएगी मुमकिन? सिद्रा साहबा, मेरी आवाज़ पहुंच रही है आप तक? नाज़िन सिद्रा साहब शायद राब्तो मुनक़ती थी हुआ, कोशिश कंदा उनसे राब्तो बहाल थे। ही साहब छा ऐड कंदो उन में ये जो गैर आईनी तौर पर मुसल्लत की हुई इम्पोर्टेड हुकूमत है, ये अवाम दुश्मन हुकूमत है। महंगाई का बम ये मार चुके हैं और अगले मुख्तलिफ बम इन्होंने तैयार करके रखे हुए हैं। ये अवाम के मफाद में नहीं है। हम सिर्फ अवामी मैंडेट के थ्रू पाकिस्तान के अंदर एक अवाम की हुकूमत की बुनियाद चाहते हैं। हम हर मुमकिन तहरीक, हर मुमकिन कोशिश आइन के अंदर और पूरा अमन रहते हुए चलाएंगे। इस हुकूमत के खिलाफ अवाम तक जब जाएंगे और अवाम ही है इस वक्त जो सबसे आगे, सबसे पुरजोश इमरान खान के साथ खड़ी है। इमरान खान के पास कोई इख्तियार नहीं है, अवाम को देने के लिए कुछ नहीं है, लेकिन फिर भी अवाम को यकीन है कि यही वो इमरान खान है, यही वो हुक्मरान है, यही वो वजीर आजम है जिसको वो लाकर पाकिस्तान के लिए एक बेहतर फैसला करेंगे। तो हम तो ये समझते हैं कि हिम्मत करें, हौसला करें, पीडीएम इलेक्शन की डेट अनाउंस करे, इलेक्शन में आए, अवामी मैंडेट ले और देख लें कि अवाम किसको चाहती है। इस खौफ से निकले। इमरान खान का खौफ जो इनके दिमागों पर मुसल्लत हुआ है, या तो हार मान लें या मुकाबला करें। ये इदारों के पीछे छुपना, ये केसेस बनाना, लोगों को डराना, अवाम को डराना, आज बहुत बड़ी फतेह हुई है पाकिस्तान तहरीक इंसाफ की कि पूरे पाकिस्तान और पूरी दुनिया देख रही है। ये सिर्फ जलसों धरनों में नहीं बल्कि जेल की सख्तियां उठाने के लिए भी इस वक्त पाकिस्तान तैयार खड़ा है अपने। लेकिन खान साहब खुद कहाँ हैं? ये सवाल बार बार उठ रहा है कि वो खुद हिफाजती जमानत ले रहे हैं। पूरी कौम आपने कहा कि खड़ी हो गई है साथ जेल भरने के लिए, खान साहब खुद कहाँ हैं? वो हिफाजती जमानत पर हैं इस वक्त। खान साहब ने अनाउंस किया है, खान साहब को जिस वक्त वो बेहतर समझेंगे वो जाएंगे खुद भी। हमारी सीनियर लीडरशिप, हमारे वाइस चेयरमैन, हमारे सेक्रेटरी जनरल, सेनेटर्स सब सबसे अव्वल में इस वक्त खड़े हुए आवाम के साथ और इमरान खान भी खड़े हुए हैं। इनका मसला ये है कि इनके असाब पे इमरान खान सवार है, ठीक, और कुछ नहीं। सभिनीनि पार्टीज़ खे सीरियस थी हिक ॿिए ते बीहणो पवंदो। इलेक्शन बिल्कुलु आइन जे टाइम फ्रेम में रही इलेक्शन थियणु खपे, पर इलेक्शन जो मज़ाक न उड़ायो वञे, आवाम जो मज़ाक न उड़ायो वञे। ऐं बजट तव्हां ख़बर आहे केतिरो बजट तो उन में इलेक्शन में ख़र्चो अचे, त जेको हिकिड़ो खां ॿ मेंबर बिल्कुलु उन ते इम्प्लीमेंट थियणु खपे। बाक़ी अगरि सिर्फ़ु ड्रामे जे लाइ कयो वेंदो त पोइ उन ते केर बि यकीन न कंदो। असीं चाहियूं था टाइम ते इलेक्शन थियणु, आवाम जे मैंडेट जो एतिराम कयो वञे। मुंहिंजी अधी ॻाल्हि करे पई, पर जेका इलेक्शन थी हुई उहा तव्हांखे यादि 3000-4000 ते MP थी आया हुआ। हिननि खे ख़बर कोन्हे, हिननि खे त जिन आंदो हुओ न उहो हाणे ख़ुदि जिन आंदो उहो हाणे ख़ुदि गारियूं खाइनि पिया, जंहिं वटि न अताब मुंहिंजे न उन सभिनी खे ख़बर आहे। हिन ते हिन जी लीडरनि ते केरु बेतवार कोन थो करे। इनशाला वरी बि जेकी पार्टियूं आहिनि जिन जी जमहूरियत में जड़ूं आहिनि, जिन में अवामी जड़ूं आहिनि, उहे पार्टियूं अॻियां ईंदियूं। सोर साहब लास्ट कमेंट त हुकूमत जे असाबनि ते सवार आहे खान साहब, खान साहब जे वक्त डिसाइड कंदा वो प्लान आहे अची वेंदा। लास्ट कमेंट ॾिसो नाज़िया, माता खे इहो चवंदसि त हिन वक़्तु जहिड़ियूं हालतूं आहिनि मुल्क में, त हिकु सुजाण लीडरनि जी इहा सोच हुजणु खपे त मिली करे गॾिजी सघे हिन में कढूं। बल्कि ही जेको आहे सो बजाए उनजे कढण जे, ही जेको आहे सो उनखे वधीक ख़राब करणु थो चाहे हथ वठी। तव्हांजे मुल्क में हालतूं ख़राब आहिनि, तव्हांजूं माशी हालतूं ख़राब आहिनि, तव्हां रोज़ ड्रामो कयो वेठा आहियो, त अॼु इस्तीफ़ा था ॾियूं, अॼु इस्तीफ़ा वापसि था वठूं, अॼु इलेक्शन करायो, अॼु इलेक्शन। सूरत हाल जो हल त हुकूमत खे कढणो आहे, पॉलिसी बि हुकूमत खे ॾियणी आहे, रोड में बि हुकूमत खे ॾियणो आहे, हिननि खे ॻाल्हाइण लाइ राज़ी करण बि हुकूमत जो कमु आहे, ॻाल्हाइण जे लाइ एंगेज करण त हुकूमत जो कमु आहे। वेहनि मञनि त सही न, वेहनि त सही, वेहनि ई कोन था, त पोइ हुनखे रोज़ हुनखे रोज़ नओं तमाशो आहे। ॻाल्हाइण जी कोशिशि कई आहे, पर खुलम खुला
इमरान ख़ान चयो आहे त मां ॻाल्हाईंदुसि डंडे वारे सां, खुलम खुला। ठीक हू सियासी जमहूरी माण्हू आहे ई कोन्हे त हू कंहिंसां ॻाल्हाइण लाइ तयार ई कोन्हे को। हुकूमत में वेठो हो जॾहिं वज़ीर आज़म, तॾहिं बि कोन ॻाल्हाईंदो ऐं हाणे बि कोन ॻाल्हाईंदो, छो त हुन वटि जमहूरी सोच आहे ई कोन। ठीक सोनी हुनखे साहिबा, खपे प्रोग्राम त जो केरु वक्त बि पूरो खपे। थिए थो, मुंहिंजो पॉइंट अची वियो आहे। बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी, मां वक्त कढी रहियो प्रोग्राम लाइ। अदनान आदिल साहब, सिद्रा इमरान साहिबा, हीसो साहिबा, मुंहिंजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ्तगू मां ॿुधी, पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। अवां सां जल्द मुलाक़ात कंदासीं नए प्रोग्राम में नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।